कूड़ छो ॻाल्हाईंदसि अदा अदा जे न मञीने न त मां फाहु खाईंदसि जेको जान आजी कंदसि अदा हिन रोज़ रोज़ याज़ारनि खां मां पंहिंजे पाण खे मारींदसि हिन खां मां मुई भली आहियां त घटि में घटि तूं त जेल न वेंदे न मां गीचे में रहो जी पंहिंजे पाण खे फाही ॾींदसि पोइ अची मुंहिंजो लाश कर दरवाज़ो भञी अंदर अचाए थो भाउ ॾींदे पाण खे इन खां अॻु तोखे वठे टुके कबर में उछले छॾींदुसि उनजो केस आहे ऐं तुंहिंजो ॿाहिरि अचण जो कोई इम्कान ई न आहे बाबा मूंसां त ज़ुल्म थी वियो दिल न लाए बाबा कुदरत वारो क़दीर आहे कानकार आहे ॻोल्हे ॾींदो बाबा मां घर में अकेली कीअं कयां फरीद न आहे छा न बाबा उहो बि गुम थी वियो आहे राति ज़रे घटि मुई हुयसि कीअं छा थियो हा बाबा हिकु नेकाबपोश आयो शायदि अगवा करण पोइ बंदूक खणी फायर कयमि हुनखे गोली लॻी वई मरी वियो पक अमीर जो माण्हू हूंदो मूंखे लॻे थो फरीद खे बि अमीर ई गुम करायो आहे बेइज्जतीअ लाइक़ नेहार ऐं सनाउल्ला मूंखे मारण लाइ आया ऐं टिटकाए हलियो वई अञा चवीं तो बेइज्जती न कर मुंहिंजी ॻाल्हि ॿुध मां टिटकाए इन करे निकितोसि त जीअं माण्हू वठी अचां मतां झेड़ो थी पए झेड़े लाइ त आया हा अञा चए थो त मतां झेड़ो थी पए पोइ मां त साथी वठी आयुसि न पर तव्हां हुयो ई कोन पोइ हिन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह 10 कलाकनि खां पोइ माण्हू वठी अचे मूंखे बचाया माण्हू कहिड़ा परे आहे कैदी कंहिं जाइ जो माण्हू वठण वियो माण्हू बाग में आहे या भान सईदाबाद आहे अहिड़ी ॻाल्हि आहे अम्मा मां उन्हनि मर्दनि मंझां न आहियां जो इचड़ी पिचड़ी ॻाल्हि बि घर में वेही माइनि सां सलीन मर्दनि जा मामला मर्द ॼाणनि औरतुनि जो छा वञे इन्हनि मामलनि में औरतुनि जे वात में ॻाल्हि आई ॼण कांव जे वात में हॾी घर घर घुमाईंदसि तूं हाणे मूंखे बि उन्हनि औरतुनि में सम्झण लॻो आहे जेके पंहिंजे मर्दनि जूं ॻाल्हियूं घर घर घुमाईंदियूं आहिनि मूंखे हाजरा जे घर खां सवाइ ॿिए कंहिंजे घर में पेर पाईंदे ॾिठो अथई कॾहिं अम्मा जीजी मेहार खे ग़लति न समझ तुंहिंजे पेरनि हितां जन्नत न पियो मिले पर तूं न रुस जे तूं रुसंदी आहे तूं रंज थींदी आहे न समझ त मूंखां मुंहिंजूं दुआऊं रुसी वेंदियूं मुंहिंजो मतिलबु तोखे घटि सम्झण या ग़लति सम्झण न हो मूं ज़माने जी ॻाल्हि पियो कई मूंखे माफ़ कर अम्मा तूं मुंहिंजो वॾो पुटु त आहीं ऐं उन खां अलावा नंढो भाउ बि आहे तोसां मुंहिंजा ॿई रिश्ता आहिनि मां बि तोखे जीजी ऐं वॾी भेण सम्झां थो अल्लाह कंदो त असांजे रिश्तनि में कमी कान ईंदी रब शल वॾी ॼमार ॾींदी दुश्मन आॾो न आणींदी अम्मा जीजी जॾहिं न तूं हीअ मोहर हणंदी आहे सच बि त मेहार खे वॾी ॼमार मिली वेंदी आहे तुंहिंजी इहा मोहर दुश्मन जे ॾाढो ढाल बणिजी वेंदी आहे ढाल मेहार मूंखे ॿुध पोइ तूं भली वञ हाजरी हाजरी मुंहिंजी अखियुनि में रत भरिजी आयो आहे मूंखे ॾिसी हा मूंखे तो मां इहा उमेद न हुई मां बर्दाश्त न आहियां कंदो तूं मुंहिंजे हसन जी इहो ई सबबु आहे जो ही जबल वरी बि भुरी पियो आहे तुंहिंजे आॾे झुरी पियो आहे जॾहिं इहो को ॿियो चवे हा झुरकी छा चइजे महिमान मुंहिंजी अखियुनि ते इंतकाम जी पटी बदिजी वई ज़हन खे नफ़रत जी कट चढ़ी वई इंसान खां थींदी आहे तूं असांजी गुॾी आहे मेहार त तोखे गुॾी ऐं हाजरीअ खां सवाइ छॾींदो ई न आहे पर दिलदार त असां सां कहर करे छॾियो आहे चाची चाची मूंखे हाणे जीअण जी ख़्वाहिश न आहे रही मां तव्हां खां माफ़ी घुरण आई आहियां पोइ अलाए मौक़ो मिले या न ज़िंदा हुजां बि या न हुजां ख़ैर गुर हाजरा चाची चाची मूं हिन घर जा ख्वाब ॾिठा हुया हसन जे प्यार ऐं मेहार जे शावरे जा ख्वाब ॾिठा हुआ पर ख्वाब अधूरा रहिजी विया चाची चवंदा आहिनि त ख्वाब न आहिनि मरंदा पर मुंहिंजा ख्वाब मूंसां गॾु मरी विया मूंसां गॾु दफ़न थी विया बसि सभु कुझु दफ़न थियण खां अॻु मां चाहियां थी त तव्हां ॿई मूंखे माफ़ कयो माफ़ थई हाजरी
मेहार जी दिल दरिया समझ ऐं दरिया जे पाणीअ में कॾहिं बि बदबू या मेलान न हूंदी। चाची चाची मूंखे बचाए, मां मरण नथी चाहियां, मां जीअण थी चाहियां। खुदकुशी करण खां पहिरियां तोॾे आई आहियां, न त मूंखे मां ॿुधंदो। न अजरा न न, खुदकुशी न कजांइ। मां तुंहिंजो दर्द सम्झां थी, मां मिहार खे राज़ी कंदमि। कॾहिं त मिलंदासीं, कॾहिं त मिलंदासीं। बाबा फराज़ सुख थी वियो हमेशा लाइ। मूंखे फ़ाइदो न पियो। छो बाबा? फतू त फॾो न त जॾे जो जॾो। फ़ाइदो तॾहिं पवे हा जॾहिं फ़ैसिलो थिए हा। चटी पवे सा त को खीसो गरम थिए हा। जेल हलियो वियो त मूंखे कहिड़ो फ़ाइदो? मता जेल में परेशान थी ठाहे फैसले लाइ राज़ी थिए त भलो, मां बि त इहो ई थो चाहियां न। जेल में लोड़ींदो या न, मूंखे कहिड़ो फ़ाइदो? फतूअ खे फॾे खां सवाइ मज़ो ईंदो आहे? बाबा हाणे मां थकिजी पई आहियां। मां पोड़ो माण्हू न थको आहियां ऐं तूं थकिजी पई आहीं। हलो पध थोरो आहे, मूंखे ॾिस काई कान्हे। मजाला जो थकावट थिए, असांजा हॾ सचा आहिनि। अॻे हूंदा सचा गेह मखण, तॾहिं त हॾ बि पुख्ता ऐं सचा आहिनि न। तव्हां आहियो हथरादो गेह जी पैदावार। चाहिर थोरो पंधु कयो त थकिजी पओ। बाबा हूं ॿी ॻाल्हि कई तो छते कोरी वारी ड्रेक शुरू कई। छा मक़सदु हो तुंहिंजो? इहो त फॾा जॾा आहिनि अला अला कर तॾो हलहनी ऐं मां एजाज़। माठ ही आहे एजाज़। जेसि ताईं संदन में साह आहे फतू त फत। अमीर 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 महिला ता मिलिया आहियो, हलो वियो गाॾीअ में। छो वियो गाॾीअ में? मौलवी मोहम्मद शरीफ सां फोन ते ॻाल्हायां थो। छा ॻाल्हाईंदासीं? त मुंहिंजो ऐं जन्नत जो निकाह पढ़ाइण लाइ तयार थिए। असीं आहियूं लीडर, सो बि पुराणा। तूं लीडर आहीं त मां बि घटि न आहियां। फतू त फॾो न त जॾे जो जॾो। हलो रे गाॾीअ में हल। अरे हण गोली, हण गोली त ठाहियां फॾो। मुंहिं खां पोइ बि फॾो कंदे? फतू त फॾो न त जॾे जो जॾो। छॾ न त दाऊं थो कयां त जन्नत मूंखे अॻवा थो करे। कोन थो ॾिजे, हाली ज़रूरी कम आहे। वञा थो तकड़ में, पोइ त असांजे बि खाईंदुसि। सची मम्मी? नूर भंडारे जो कसम मूं अखियुनि सां ॾिठो तमासे। मुंहिंजी गैरत निरलकार मम्मी, मां वॾो गैरती पुटु आहियां। मामी फतू जा रहल बाक़ी ॾंद बि भञी छॾींदुसि। ॾंद न भंजीस चरिया, वरी तकलीफ़ असांजे लाइ। कीअं मम्मी? रबो थींदो त केरु वेही हिनखे पंहिंजी ठाहे प्यारींदो। रब घुरंदो न। उहो बि आहे, पर मम्मी सिखत बि त अचणु घुरिजेसि न। मुंहिंजी मामी हुते वते गिगू ॻाल्हाईंदो, मामी जे हक़ ते धाड़ो न ॾींदोमांसि। असीं आहियूं हाथी मार, असांजी मामी सां थो पिटाए। मां पाण पुॼण वारी आहियांसि, मूंखां ॾाढो थींदो छा? तोखां ॾाढो आहे मामी। मामो फतू आहे टॉप जो फॾाई, तूं मामे फतू त पुॼंदी आहे। ॾिसजां त कीअं पोपटियूं पढ़ायांसि। नटाए शहर हलियो वियो आहे, अचे त कयांसि थी मलाखड़ो। हाँ मल विढ़ंदी आहे मामी फतूअ सां? न बाक़ी मां छॾींदीसांसि ॿिए हंधि कुंडी लॻाइण। मामी छॾी सासीअ खे चोथी कुंडियूं लाईंसि, नथी सहींसि त बसि तलाक ॾेसि त पुछड़ो थिए। बे है मामे के पुछड़ो तो चई, कुछ ख्याल कर। आहे तू भी फिरनी कीड़ी, मूंखे जन्नत लाइ पुछड़ो करे मारे दस, ऐं मां पुछड़ो त तव्हां त चिड़ी थी पई। अरे ॻाल्हि त ॿुध,
कंहिंखे थो पुछड़ो चवे ओ मामा पाण खे चयमि बाक़ी मामी कोड़ी तो ते सपा कावड़ियल थई कावड़ियल बि अहिड़ी सफ़ा ततल बि वरी अहिड़ी सफ़ा टुफड़ी छो कंहिंते ततला पुछेसि चवे थी तलाक वठंदीसांसि चवे थी त ॿिए हंधि तारू थो विछाए फतू आहे बिलाट रे राज लिफ्ट था कराइनि जे घुरंदी त तलाक बि ॾेई छॾींदोसांसि तू मूंखे तलाक ॾींदे ज़ाहिर आहे तूं घर वारी आहीं तोखे ई तलाक ॾींदुसि ॿियो कंहिंखे ॾींदुसि तरस त तोखे ॾिसां मामी परे खां ॾिसीसि वेझो ॾिसंदीअसि त उल्टी ईंदई अरे तूं बस कर चट विच में न अचो परे थी इजाज़त हिन सां निबरा छॾ बाबा अम्मा खे तलाक तो ॾेई न त मां बि अम्मा सां हली वेंदीसां मामे सां न मूंसां हलजाए ही टिकर पाण में पिया ठहकनि अरे त समा तोखे ॾिसां रम करे कादे सुणी शिकार हिकड़न जो ऐं निकती ही ॿियनि लाइ हट परे थी न त समझी थो महाराज आज तुझी जिंदगी जो आखिरी ॾींहुं आहे नवीदान मता खून कयो बात जवाब पर थी नीति या वजाल तू तो सब चले इसकी झट जी बीमार कलमा पढ़ किधर कह जा पढ़ कलमा मैं यार कसम से मां जो कसम से पंहिंजे महबूब जो मूंखे माफ़ कर मैं यार मूंखे माफ़ कर मैं हट छॾीस मुंहिंजो चवण वठ सरसोनी किसी कदो उठ किसी कर उठ बैठा उठ होता तो खोड़ की थी उठ किसी कर काय उठ फिर खोड़ उठ पर मैं खोड़ उठ पर किसी कर हलो ये ता अब तेरी गलती न कजा हल वो पास है हल